उॾिरोलाल में MPA मटियारी डॉक्टर मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान वज़ीर आला सिंध सां मुलाक़ात करे मटियारी ज़िले जे हाला, न्यू सैदाबाद ऐं मटियारी तकनि जे 30 यूसिन 6 टाउन कमेटियुनि ऐं 1 म्यूनिसिपल कमेटी हाला खे आफ़त सटियल करार ॾियारे छॾियो। जल्द नोटिफिकेशन जारी थींदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अॻूणो ज़िले काउंसिल चेयरमैन मटियारी मखदूम फ़ख़्रुज़्ज़मान जा असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील सोहो सां गॾु मटियारी तक में शदीद बारिशनि सबबि टाउन मटियारी यूसी शाहपुर धरपुर जे इलाइक़नि जा दौरा कया ऐं मटियारी शहर में पहुची बारिशनि जो पाणी रोडनि रस्तनि तां कढाइण लाइ असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील सोहो खे हिदायतूं जारी करण बाद शाहपुर धरपुर पहुची दौरो कयो। उते काज़ी लाइक़ मोहम्मद तैफ़ा चांहि पार्टी जी दावत में मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम फ़ख़्रुज़्ज़मान ॿुधायो त शदीद बारिशनि सबबि मटियारी शहर समेत यूसीज़ जे ॻोठनि में बारिश जो पाणी कढाए पियो वञे, जॾहिं त DC मटियारी खे हिदायतूं कयूं आहिनि त शहरनि ऐं ॻोठनि मां बरसाती पाणी कढाए इलाइक़े वासियुनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।